पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबारी हफ्ते के चौथे ॾींहुं करंसी मार्केट में डॉलर की कीमत में घटिताई ॾिसण में आई, जॾहिं त मक़ामी ऐं आलमी सतह ते सोन ऐं चांदी की कीमत में भी लाट आई। रवायती कारोबारी ॾींहं में स्टॉक मार्केट में घटिताई ऐं वाध जो रुझान जारी रहियो ऐं आख़िर में मस्बत थियो। 100 इंडेक्स 138 पॉइंटनि के इज़ाफ़े सां 1,66,238 पॉइंटनि ते बंद थी। 100 इंडेक्स के बुलंद तरीन सतह 1,66,837 ऐं घटि तरीन सतह 1,65,888 रिकॉर्ड कई हुई। कारोबार दौरान 560 कंपनियों जा शेयर्स ट्रेड थिया, जिन मां 223 में घटिताई ऐं 203 में वाधारो थिया। मस्बत ट्रेडिंग के नतीजे में कारोबार में 0.80 सैकड़ो वाध आई। बे तरफ़ डॉलर की कीमत में घटिताई जो सिलसिलो जारी रहियो। ओपन करेंसी मार्केट में डॉलर 281 रुपया 50 पैसनि ते मुस्तहकम रहियो, जॾहिं त इंटरबैंक में 1 पैसो घटिजी 280 रुपया 45 पैसा ते बंद थियो। आलमी मार्केट में सोन की कीमत $17 घटिजी 4,191 फी डॉलर ते अची वई। मक़ामी सतह सोन की फी तोले की कीमत 1,700 रुपयनि की घटिताई से 4,41,462 रुपया ऐं 10 ग्राम सोन की कीमत 1,457 रुपयनि की घटिताई से 3,78,482 रुपयनि ताईं पहुची वई।